वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान फ़ी यूसुफ़ व इख़्वतिही आयातुन लिस्साइलीन। मुख़्तसर हम्द सना दुरूद सलाम खां पोइ लातादाद बेहिसाब अणगणिया दुरूद ऐं सलाम हुजनि इमामुल अंबिया, इमामुल अतक़िया, इमाम हुदा, ख़ातमुन नबिय्यीन, सय्यदुल मुरसलीन, इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी ज़ात मुक़द्दसात जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन कुल कायनात जे लाइ रहबर व रहनमा हादी व मुर्शिद रहमत लिल आलमीन बणाए करे मबूस फरमायो। वाजिबुल एहतराम नौजवानों बुज़ुर्गो, मौज़ू ॾिनो वियो आहे हज़रत यूसुफ़ अलैहि सलातु वस्सलाम जिनजी सीरत। हज़रत यूसुफ़ अलैहि सलातु वस्सलाम जिनजी ज़िंदगी जो वाक़ियो तो तमाम घणो डिघो आहे, पर मुख़्तसर टाइम जे अंदर उन डिघे वाक़े मां चंद नसीहतूं अवां बुज़ुर्गनि मोहतरमनि जे साम्हूं रखबियूं। उम्मीद आहे त अल्लाह तबारक व तआला ॿुधण खां पोइ अमल जी ऐं सुधारे जी तब्दीली आणण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वगरना हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो किस्सो ऐं वाक़ियो ज़िंदगी जी सीरत कराची होटल वारे गुरूप ते दावत अल हदीस कराची होटल गुरूप ते अल्हम्दुलिल्लाह 7 किस्तनि ते मबनी इहो तव्हांखे वाक़ियो मिलंदो जेको 7 जुमआत जे ख़ुतबात में हलियो। उहो बि असां अञा मुख़्तसिर करे हलायो। ही तमाम डिघी हिकिड़ी तफ़सीली ॻाल्हि आहे। हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकु बाअख़लाक़ बावकार अख़लाक़ जा पेकर हुस्न जा बेमिसाल ऐं हयात एतिरो हुयो जो अॼु ताणी त छा पर क़यामत ताणी जेसी ताणी इंसान ईंदा वेंदा क़ुरान जेके पढ़ंदा वेंदा हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे हया खां वाक़िफ़ थींदा वेंदा त केतिरे क़दुरु हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे हया जा पेकर हुया, बेमिसाल हुया। हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी नंढपिण जी उमिरि आहे, हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वालिद गिरामी आहे, ऐं उन खां अलावा 11 भाइर ॿिया बि आहिनि जेके 10 भाइर ॿी अमड़ मां आहिनि
हिकिड़ो भाउ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जी वालदा न आहे, माना माउ जे तरफ़ां 10 ॿिया भाइर आहिनि, 2 भर पाइण आहिनि ऐं ॿिए भाउ जो नालो हो बिन्यामीन। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन ख्वाब ॾिसनि था, उहो ख्वाब नंढपिण जी उम्र में ई पंहिंजे वालिद गिरामी हज़रत याकूब अलैहिस्सलाम जिन सां बयान कनि था। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जेको नाज़िल कयो आहे, उहो असांजे मुआशिरे में हलंदड़ फिल्मनि ऐं गाननि जीअं कोन्हे। असांजा मुसलमान ॿुधंदा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जो छा त किस्सो, अॼु सभा मौलवी ठारे छॾियो। जेके क़ुरान मजीद में किस्सा अचनि था, असां मुसलमाननि जी हालत इहा आहे, सिर्फ़ु ॿुधण ताईं महदूद आहियूं। अमल ऐं तब्दीली जो सुधारो ज़रे जो कोन्हे। अल्लाह जा बानो ही क़ुरान मजीद सुधरण लाइ नाज़िल थियो आहे। क़ुरान मजीद जेका असां में बेहयाई ख़राबी मौजूद आहे, उनखे ख़त्म करण जे लाइ हयादारी ऐं सुठियूं ॻाल्हियूं, सुठियूं आदतूं पंहिंजे अंदरि आणण जे लाइ नाज़िल कयो वियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो, 13 सिपारो आहे सूरत राद आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो, लियुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। मूं इन जे करे क़ुरान मजीद नाज़िल कयो तो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन क़ुरान जे ज़रिए माण्हुनि खे अंधेरे मां, ज़ालिमानी शिरकी कुफरिया ज़िंदगी मां ऐं जानवरनि वारी ज़िंदगी मां कढे करे असलियत इंसानियत वारी ज़िंदगी में आणे। पर शल इहा ॻाल्हि कंहिंखे सम्झ में अची वञे ऐं उहो पंहिंजो पाण खे इंसान सम्झी करे सुधरण जी कोशिशि करे, उन जे लाइ हिकिड़ो मिसाल बकाफ़ी हूंदो आहे। वगरना पंहिंजी ॻाल्हि खे हलाइण खां पहिरियां हिकिड़ो ॿ मिसाल ॾींदा हलूं। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में घोड़े जो मिसाल ॾिनो आहे, पर उते अल्लाह रब्बुल आलमीन इन साॻे क़ुरान मजीद में कुते जो मिसाल बि ॾिनो आहे। इन साॻे क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो आहे त बल हुम अज़ल, जेके दुनिया जे अंदरि रब जा जानवर ख़लक़ियल आहिनि। इंसान जॾहिं निकमो थे, रब जो नाफ़रमान थे, असली इंसानियत वारो मादो विसारे करे जानवरनि वारो मादो त छा, पर अल्लाह फरमाए थो जेकॾहिं किनो थे तो उन्हनि खां बि अल्लाह रब्बुल आलमीन घोड़े जो ज़िक्र कयो इंसान के समझाइण जे लाइ। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वल आदियाति ज़बहा फलमूरियाति क़दहा फलमुगीराति सुबहा फ़असरन बिही नक़ा फ़वसतन बिही जमा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो कसमा ओ उन्हनि घोड़नि जो जेके भॼंदे पंहिंजे पेरनि मां चिणगो कढनि था। रब फरमाए थो कसमा उन्हनि घोड़नि जो जेके भॼंदे पंहिंजे पेरनि सां दौड़ उॾारनि था। रब्बुल आलमीन फरमाए थो कसमा उन्हनि घोड़नि जो जेके पंहिंजे मालिक जे चवण ते इहो कोन था ॾिसनि त सफ़र डिघो आहे या सफ़र नंढड़ो आहे, सफ़र मुश्किल आहे या सफ़र सवलो आहे, अॻियां बची सघंदासीं या कोन बची सघंदासीं। अल्लाह फरमाए थो मालिक जॾहिं लगाम वठी करे इशारो कंदो आहे, बुचकर ॾेई करे हलाइण जो हुकुम कंदो आहे, ओ इहे घोड़ा मालिक जो हुकुम वठी करे हलंदा रहनि था। रब्बुल आलमीन फरमाए थो केॾी वॾी मुश्किल मंज़िल छो न हुजे, केॾा वॾा पुरख़तरात मामलात छो न हुजनि, पर इहो घोड़ो मालिक जो चवण वठी करे उते जिहाद में या दुश्मन जे लश्कर में लही पवंदो आहे मालिक जे हुकुम सां। पर अल्लाह फरमाए थो इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद, बेशक इंसान पंहिंजे रब जो एतिरो त नाफरमान आहे जो घोड़े खां बि अल्लाह अंदाज़ो लगायो। घोड़े के इंसान पैदा कयो, घोड़े के इंसान समझाए सके तो हीअं उथबो हीअं वेहबो, सॼी तमीज़ अल्लाह जी ॾिनल आहे, सॼो अक़ल अल्लाह जो ॾिनल आहे, सॼो सम्झ अल्लाह जो ॾिनल आहे। पर इहो मालिक सिर्फ़ गाह जे मुठ ॾींदो आहे, ओ हिकिड़े किले मां खोले करे ॿिए किले मां ॿधंदो आहे, ओ पाणी जो ढुक पियारींदो आहे, पाणी बि अल्लाह जो आहे।
गाह बि अल्लाह जो आहे, पर अल्लाह फरमाए थो इहो आरजी तौर इंसान घोड़े खे हुकुम करे तो घोड़ो नाफरमानी नथो करे, पर ही साॻियो इंसान आहे जेको रोज़ी बि अल्लाह जी खाए, ओ हयाती बि अल्लाह जी आहे, जिस्म बि अल्लाह जो आहे, सब जूं सब नेमतूं रब जूं आहिनि, उन जे बावजूद बि अल्लाह फरमाए थो इहो इंसान घोड़े खां बि वियल आहे। ऐं अॻिते पंहिंजे मुआशिरे में चवनि साईं असां गुनहगार आहियूं। अल्लाह फरमाए थो इन्नहू अला ज़ालिका लशहीद, बेशक इहो इंसान पंहिंजे नाफरमान हुजण ते, पंहिंजो निकमे हुजण ते पंहिंजो पाण गवाह बि आहे। चऊं था असां ख़राब आहियूं पर सुधरंदासीं कॾहिं? अल्लाह से फरमायो इन दुनिया जा इंसानो रब जो क़ुरान पढ़ो, रब केतिरे क़दुरु वॾा वॾा सबक़ ॾिना। फरमाए क़ुरान ॿुधण खां बाद में, हदीस पाक ॿुधण खां बाद में, ओ इल्म पिराइण खां बाद में जेकॾहिं को माण्हू सुधारो नथो आणे, अल्लाहु अकबर कबीरा, रब फरमाए तो कमसलिल कल्ब, इन माण्हू जो मिसाल कुत्ते जो मिसाल आहे। क़ुरान ॿुधोसीं, हदीस ॿुधेसीं, समझी बि वियासीं, पर रब्बुल आलमीन फरमाए तो तब्दीली ना आंदई, वरी बि उहा ई ज़िंदगी आहे जेका पहिरियां ज़िंदगी हुई, उहे गुनाह जेके पहिरियां गुनाह मौजूद हुया। रब्बुल आलमीन फरमाए तो इन इंसान जो मिसाल कुत्ते जो मिसाल आहे। अॼु माशरे में जेकॾहिं का थोरी ॻाल्हि थी पवे थी, चई वठूं न के माण्हू खे अॻियां कुत्ते जो लफ़्ज़ चई वठूं, केॾो वॾो मज़ो थींदो आहे। पर अल्लाह से फरमाए तो इन इंसान खे आऊं रब कुत्तो चवां तो, उन जो मिसाल कुत्ते जो मिसाल आहे। अल्लाह फरमाए तो मूं दिल ॾिनी आहे क़ुरान खे सम्झण जे लाइ, ओ पंहिंजी निशानियुनि खे सम्झण जे लाइ, मूं अखियूं ॾिनियूं पंहिंजो निशानियूं सम्झण जे लाइ, मूं कन ॾिना पंहिंजो कलाम ॿुधण जे लाइ, सम्झण जे लाइ। जेको माण्हू सुधारो नथो आणे, अल्लाह फरमाए तो उलाइका कल अनआम बल हुम अज़ल, ओ जेको माण्हू सुधारो नथो आणे ॿुधण खां बाद में, फरमायो जानवर जीअं आहे बल्कि जानवरनि खां बि वधीक बुरो आहे। सूअर खे असां सिज ते सुम्हाईंदा आहियूं घर में, छा ख़्याल आहे? कुत्ते खे अल्लाह फरमाए थो जेकॾहिं इंसान सुधरे त फ़रिश्तनि खां बि भलो आहे, ओ जेकॾहिं इहो इंसान निकमो थिए त कुत्ते जहिड़ो आहे, जानवरनि खां बि वधीक वियल आहे। पोइ छा ख़्याल आहे मुंहिंजा बुज़ुर्गो? हीउ रब जो क़ुरान आहे। मता केरु सुभाणे चवे त साईं तनक़ीद करे वियो, हलियो क़ुरान खोले पढ़ंदा वञो। सूरतुल आराफ में कुत्ते जो मिसाल आहे, सूरतुल आराफ में वधीक बदतर जानवरनि खां जो मिसाल आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन सूरतुल आदियात में घोड़े जो मिसाल ॾिनो, पर अल्लाह फरमाए थो जेकॾहिं इहो साॻियो इंसान सुधरी पवे, सिधो थी वञे हलियो, त रब्बुल आलमीन फ़रिश्तनि सां मुखातिब थी करे चयो, ओ मुंहिंजा फ़रिश्तो जे इंसान ते तव्हां एतिराज़ करियो था, ओ इन जी भलाई जे बारे में जेको रब आऊं ॼाणियां थो तव्हां नथा ॼाणियो। अल्लाह से फरमाए तो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम, तहक़ीक़ सां इंसान के सोनो ख़ूबसूरत इज़्ज़त वारो बणाए करे पैदा कयो आहे, पर असांखे इज़्ज़त भाउ कोन थी पवे। छा ख़्याल आहे? असांखे उहो ई माण्हू वणंदो आहे जेको सुबुह शाम असांजे मुंहं में लॻे ऐं बेइज़ती करे। नेक साले माण्हू हुजे, नमाज़ चवे, अदब एतिराम सां ॻाल्हाए, इहो मुल्लो आहे। इन्हनि खे कहिड़ी ख़बर उथण वेहण जी? इहे वीचारा मुल्लड़ आहिनि, इन्हनि खे दुनिया जी ख़बर ई कोन्हे का। वॾी ख़बर आहे तव्हांखे। अल्लाहु अकबर कबीरा। रब फरमाए तो तव्हां जिन्हनि खे हैसियत नथा ॾियो, ओ जेके क़ुरान और हदीस जा वारिस आहिनि, रब जी नज़र में उहे भला आहिनि, तव्हां भले उन्हनि जी इज़त न करियो। इहे मिसाल ॾिनासीं सम्झण जे लाइ त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जो किस्सो अल्लाह से छो बयान कयो आहे। सूरह यूसुफ जे आख़िर में फरमाई लक़द कान फी क़ससिहिम इबरतुल लिउलिल अलबाब। रब्बुल आलमीन फरमाए तो नूह अलैहिस्सलाम हुजे, आदम अलैहिस्सलाम हुजे, सुलेमान अलैहिस्सलाम हुजे, ईसा अलैहिस्सलाम हुजे, दाऊद अलैहिस्सलाम हुजे, याकूब, इसहाक, इस्माइल, इब्राहिम अलैहिस्सलाम हुजन। ओ सभिनी जे किस्से बयान करण जो मक़सद इहो आहे। अल्लाह से फरमाए तो हर दौर में नई ईंदड़ इंसान अकुलमंद जे लाइ सबक रखियल आहे, सुधरण जो सबक रखियल आहे, सुधरण जो। रसूल के मञूं था, वहाबी आहियूं,
लदीस बायूं साईं अक़ीदो असांजो दुरुस्त आहे अक़ीदो कहिड़ो असांजो दुरुस्त आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अची वञे ज़िंदगी में तब्दीली न अचे इहो अक़ीदो दुरुस्त आहे अल्लाहु अकबर कबीरा जो मान के मोहम्मद को ना माने मोहम्मद की जो मान के मोहम्मद को न माने मोहम्मद की उसको हम बेईमान कहा करते हैं जो मिसाल मांगता है ऐसी के दिखा दो जो मान के मोहम्मद को ना माने मोहम्मद की उसका अंजाम क्या बनता है हम अबू तालिब सामने दिखा देते हैं अबू तालिब घणा साल नबी जी खिदमत कई इस्लाम जी घणा साल खिदमत कई चे तो मुझा भाईटा तू सच्चो आ तुझो दीन सच्चो आ ओ मुझा भाईटा तुझो मिसाल ही कोने को ओ मुझा भाईटा जेको कम करी पियो कंदो रह जेको बि अॻियां ईंदो आऊं अबू तालिब वेठो आ तुझो आऊं दिफ़ा कंदुसि पर अल्लाहु अकबर कबीरा मरे पियो सुनो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए पियो मुझा चाचा ला इलाहा इल्लल्लाह ओ मुझा चाचा अबू तालिब कलमो पढ़ी वठ क़यामत वारे ॾींहुं आओ मोहम्मद तो क्या आज़ाद करे जन्नत में वठी वेंदस हलियो पर चाचे छा चयो मुझा भाइटा तू जोत मिसाल कोने पर तू जी मूंखे कोने मञणी समझ में आई ॻाल्हि अल्लाहु अकबर कबीरा हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम नंढपिण में ख्वाब ॾिठो आहे चए तो मुझा बाबा याकूब मूं ख्वाब ॾिठो आहे ओ यूसुफ सुणा कहिड़ो ख्वाब ॾिठो आहे चए तो इन्नी रअयतु अहद अशर कौकबन वश्शम्स वल क़मर रअयतुहुम ली साजिदीन ओ मुझा बाबा याकूब मूं ख्वाब इहो ॾिठो आहे तो मूंखे 11 तारा हिक सिज हिक चंड सजदो कन पिया उनखां पहिरियां एड़ा ख्वाब कंहिंखे ईंदा आहिनि एड़ा ख्वाब कंहिंखे ईंदा आहिनि असांखे वॾड़नि खे एड़ा ख्वाब कोन था अचनि त असांजी औलाद खे किथां ईंदा औलाद खे ख्वाब हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम खुद नबी आ अल्लाह जो मुत्तकी परहेज़गार बानो आ ओ हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन नंढपिण वारी उम्र आ पर सुभान अल्लाह तरबियत अहिड़ी थियल आहे जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन नंढपिण वारी उम्र में बि कूड़ कोन थो ॻाल्हाए चए थो मुंहिंजा बाबा साईं मूं ख्वाब ॾिठो आहे 11 तारा हिक सिज हिक चंड मूंखे सजदो कनि पिया हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था मुंहिंजा पुटड़ा यूसुफ ओ इहो वाक़ियो इहो ख्वाब इहो किसो पंहिंजे भाइरनि जे साम्हूं बयान न कजां छो जो शैतान वॾो दुश्मन आ शैतान तुझे भाइरनि ते हावी थी वेंदो हलियो शैतान तुझे भाइरनि ते हमलो करे विझंदो ओ शैतान तुझे भाइरनि जे दिल में तुझे लाइ वसविसा पैदा कंदो ओ इहो शैतान तुझे भाइरनि जे हथों तुझे लाइ का प्लानिंग ठाराए वठंदो जंहिं प्लानिंग खां बाद में तोखे नुक़सान मिलंदो फरमाई इन्न शैतान लिल इंसानि अदुव्वुम मुबीन बेशक शैतान इंसान जो खुलियो दुश्मन आ शैतान इंसान जो खुलियो दुश्मन आ अल्लाहु अकबर कबीरा हाने हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे बाह में गुफ्तगू पई हले असांजे मुआशरे में 7 सालनि जी औलाद थींदी आहे न केॾीमहिल पीउ खे मुंहं में बुझो हणंदी केॾीमहिल मिटी खणी हणंदी केॾीमहिल गार ॾींदी केॾीमहिल मोबाइल खणी भञंदी या पीउ खे थप्पड़ बथोड़ा हणी मोबाइल वठी उहा 7 सालनि जी औलाद मोबाइल हलाइण शुरू थी वेंदी आहे पर सुभान अल्लाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम छा नंढपिण जी उमिरि आहे छा दिमाग़ छा ॻाल्हियूं अल्लाहु अकबर कबीरा याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ मुंहिंजा पुटड़ा यूसुफ आऊं नबी तोखे ॿुधायां थो त अन क़रीब अल्लाह तोखे नबी बणाइण वारो आहे अन क़रीब अल्लाह तुंहिंजो इंतिखाब करण वारो आहे ओ मुंहिंजा पुटड़ा यूसुफ सिर्फ़ नबूवत जी ॻाल्हि कोन्हे का पर जेका तुंहिंजे ॾाॾे परॾाॾे ते अल्लाह साईं नेमत पूरी कई हुई रब्बुल आलमीन इहा तो ते नेमत पूरी करणु चाहे थो
पर मुझा पुटड़ा यूसुफ हिक नेमत अल्लाह तोखे वधीक ॾियण चाहे तो उहा नेमत कहिड़ी आ ओ मुझा पुटड़ा यूसुफ उहा नेमत ही आ तो जेको बि माण्हू ख्वाब ॾिसंदो जॾहिं ख्वाब तो वटि खणी ईंदो तो उन जी ताबीर ॿुधाईंदे उहा ताबीर बि सची ताबीर हूंदी। अॼु असां नंढपिण में औलाद खे कूड़ सेखारींदा आहियूं नंढपिण में औलाद खे कूड़ सेखारींदा आहियूं बहाना सेखारींदा आहियूं। शाहपुर चक जो हिकिड़ो वाक़ियो उस्ताद मोहतरम ॿुधाए पियो हिकिड़े अमरा खे सॾु करणु दरवाज़ो वॼाइणु उन नंढड़ो मासूमड़ो निकिरी आयो चई मुला 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 छा आहे छा थो चवनि इहा तरबियत आहे चए थो बाबा तूं पंहिंजे अबू खे सॾिया तुंहिंजो पीउ किथे आहे जवाब ॾे थो मुला पिणे जी मूंखे कहिड़ी ख़बर आहे जवाब ॾे थो मुला पिणे जी मूंखे कहिड़ी ख़बर आहे अबा वञी ॾिसी आहे घर वियो चयो ओए ओए ॿाहिरि मुला पियो सॾीनी पीउ सां पुटु पियो ॻाल्हाए नंढड़ो पुटु आहे ओए ओए ॿाहिरि मुला पियो सॾीनी पीउ वरी थो चएसि अबा वञी मुले खे चओ त बाबो घर कोन्हे पर इहो न ॿुधाइजांसि त बाबो घर वेठो आहे ॿाहिरि वियो चए थो मुला ॿुध पिणे घर वेठो आहे पर पिणे मूंखे चयो आहे त मुले खे न ॿुधाइजांइ त घर वेठो आहे। इहा तरबियत आहे असांजे मुआशिरे में पर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे हज़रत याकूब अलैहिस्सलाम समझायो आहे ओ मुंहिंजा पुटड़ा यूसुफ अल्लाह तोखे ख्वाबनि जी ताबीर सेखारींदो अॻिते ॻाल्हि हली आहे अल्लाहु अकबर कबीरा रब फरमायो ओ दुनिया वारा सवाल करण वारा ॿुधो हज़रत यूसुफ जे भाइरनि में तव्हांखे कई निशानियूं मिलंदियूं कई सम्झाणियूं मिलंदियूं कई नसीहतूं मिलंदियूं कई सबक मिलंदा अल्लाहु अकबर कबीरा। हाणे याकूब अलैहिस्सलाम जिन जा बाक़ी 10 पुट जेके हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जी ॿी अमड़ मां आहिनि हाणे उहे सोचण लॻा कमायूं बि असां था माल बि असां था अचारियूं खाधो पीतो घर जो बि असां पूरो कयूं बाबा याकूब अलैहिस्सलाम जिन जी हालत ॾिसो हू नंढड़ा ॿ पुट आहिनि उन्हनि सां घणी मोहबत थो करे असांजे वेझो बि कोन थो अचे अल्लाह अल्लाह हाणे शैतान हमिलो कयो आहे शैतान चए थो हाणे तव्हां ईअं कयो यूसुफ खे तव्हां ॿाहिरि वठी करे वञी क़त्ल करे छॾियो या कंहिं ॿिए मुल्क जे हवाले करे अचो जॾहिं तव्हां मोटी ईंदो यूसुफ याकूब खां अलॻि थी वेंदो हलियो ऐं जॾहिं यूसुफ याकूब वटि न रहंदो इहो याकूब 2-3 ॾींहं रही करे पोइ तव्हां सां मोहबत शुरू करे छॾींदो शैतान सबक ॾिनो आहे 10 भाइर तबलीग में अची विया हलिया शैतान खां मुतासिर थी विया हलिया हाणे भाइरनि प्लानिंग ठाही आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन बाबा याकूब वटि आया ओ असांजा बाबा याकूब अल्लाहु अकबर कबीरा असां यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे ॿाहिरि गॾु वठी वञणु चाहियूं था असां चाहियूं था असांजो नंढड़ो सुहिणो गुल जहिड़ो भाउ असां सां गॾु घुमे असां सां गॾु रांदि खेॾे असां सां गॾु अचे वञे अल्लाहु अकबर कबीरा याकूब अलैहिस्सलाम चवणु लॻो आहे न मुंहिंजा पुटड़ो न ही मुंहिंजो नंढड़ो आहे ही मुंहिंजो प्यारो आहे तव्हां ॿाहिरि वेंदा आहियो ओ किथे हिन खे बगड़ न खाई हलियो वञे बगड़ खाइण त परे जी ॻाल्हि आहे पर हिकिड़ी घड़ी बि आउं हिन खे पंहिंजो पाण खां परे कयां इहो बि मूंखे ॾाढो ॾुखियो थो लॻे लिहाज़ा आउं हिन खे परे करणु कोन थो चाहियां हाणे भाइर पीउ खे मुतमन करणु लॻा चवनि था या अबाना ला तमन्ना ओ असांजा बाबा याकूब तोखे छा थी वियो आहे तूं असांजे एतबार तो छो नथो करे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे असां सां गॾु छो नथो मोकिले व इन्ना लहू लनासिहून तोखे मता को शक शुबो हुजे त यूसुफ खे तकलीफ़ पहुचंदे पर असां यूसुफ जा ख़ैर ख़वाहियो रब्बुल आलमीन ॿियनि जुमलनि में इस्तेमालु कयो फरमायो इन्ना लहू लहाफ़िज़ून ओ बाबा याकूब यूसुफ जा असां मुहाफ़िज़ आहियूं हुनखे का बि तकलीफ़ कान पहुचंदे उन खां पहिरियां भाइरनि सलाह ठाही हुई इनखे खूह में या ॿिए पासे उछले करे गुनाह जो कम करे पोइ पाण नेक थी वेंदासीं अॼु असां मुस्लमान चवंदा आहियूं यार जो नौजवानी में नमाज़ न पढ़ीसूं हिकिड़ी नमाज़ छॾीसूं ही फिल्म ॾिठीसूं ही गानो ॿुधोसीं ही गार गंद कईसूं हिन महफ़िल में वियासूं थोरो नशो कयोसीं त पोइ तौबा करे वठंदासीं केर गारंटी तो दे तो रब मुखे तौबा जी तौफीक दींदो अल्लाहु अकबर कबीरा
हज़रत याकूब अलैहिस्सलाम जिन पुटड़न के इहो सबक शैतान ॾिनो हुयो त हज़रत यूसुफ सां ही ज़ुल्म करण खां पोइ वतकूनु मिन बादिही कौमन सालिहीन यूसुफ अलैहिस्सलाम जिन के क़त्ल करण खां बाद में तव्हां नेक बणिजी वञो। असां क़ुरान ते त नथा मटिजूं, हदीस ते त नथा मटिजूं, शैतान वारी ॻाल्हि निकिरे ई कान थी सही, गुनाह खां पोइ तौबा करे वठंदासीं। अल्लाह गफ़ूर रहीम आहे, अल्लाह अकबर कबीरा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिने बाबा याकूब के मुतमईन करे हाणे यूसुफ अलैहिस्सलाम के वठी विया हलिया। हाणे हिननि पाण में इजमा कयो आहे, जमा थी विया हलिया, इत्तिफ़ाक़ कयो आहे, हिकिड़ी ॻाल्हि ते मुत्तहिद थी विया हलिया त हाणे छा करिणो आहे। याकूब अलैहिस्सलाम जिने प्यारे लते जिगर पुट यूसुफ अलैहिस्सलाम जिन के ऊने हेठि गहरे खूह जे हवाले करिणो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। जना यूसुफ अलैहिस्सलाम जिन के वठी आया, यूसुफ अलैहिस्सलाम जिन के खूह जे हवाले कयो वियो आहे। हाणे छा कयूं, खमीस हथ करे उनके वरी हथरादू रत हणी को जानवर मारे करे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जे किसे जे बारे में अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन का सिर्फ़ 2 या 3 हदीसूं साबित अथव, सिर्फ़ 2 या 3। बाक़ी जेको यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो सही सलामत ॾिसणु चाहियो था न, उहो ईअं ई आहे जीअं क़ुरान में लिखियो पियो आहे। बाक़ी जेके बि बुज़ुर्गीन वेही करे हेॾा हीअं हेॾा हूं हेॾा ही सभ जा सभ इसराइली रिवायात जा वाक़िया आहिनि, जे इसराइली रिवायात जी का बि हैसियत शरीयत मुहम्मदिया में कोन्हे का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जना अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो आसान मुख़्तसर सम्झण वारो ॿुधाए छॾियो त पोइ असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे खूह में उछलियऊं, खमीस हथ करे उनखे रत हणी आया, रत हणी करे हाणे बाबा वटि आया आहिनि रात जो। क़ुरान फरमायो इशा ऐं यबकून, इशा जे टाइम ते आया, पर कहिड़ी हालत में आया, रोईंदा आया। होश में रहजो, हिकिड़ी पॉइंट मिलंदी हिते। रब्बुल आलमीन फरमाए तो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे खूह जे हवाले करे हाणे आया, रोईंदा आया, दाहूं कूकू कंदा आया। अल्लाहु अकबर कबीरा। छा चवण लॻा असांजा बाबा याकूब, इन्ना ज़हबना नस्तबिकु व तरकना यूसुफ इंद मताइना फअकलहु الذئब वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन। ओ असांजा बाबा याकूब, असां यूसुफ अलैहिस्सलाम जिन के कोन मारियो आहे, असां यूसुफ अलैहिस्सलाम जिन के पंहिंजे सामान वटि विहारे वियासीं हलिया, असां भॼण जे मुक़ाबले में हलिया वियासीं। असां याकूब अलैहिस्सलाम जिन जे पुटड़े यूसुफ खे छॾे करे अॻिते निकिरी वियासीं हलिया। ओ जॾहिं असां वापसि मोटी आयासीं त असां ॾिठो त सोणे यूसुफ के बगड़ खाई चुको आहे। ओ असांजा बाबा याकूब जेकॾहिं दलील पुछणु चाही थो त का निशानी त ॾियो त यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे बगड़ कीअं खाधो आहे। ओ बाबा याकूब ही खमीसी निशानी आहे, ही त ॾिस हिन के रत लगी पई आहे। अल्लाहु अकबर कबीरा। पर तू असांजी ॻाल्हि के मनी दे कोन। अल्लाह फरमाए तो वजाऊ अला कमीसिही बिदमिन कज़िब क़ाल बल सव्वलत लकुम अनफुसुकुम अमरा फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआनु अला मा तसिफून। रब्बुल आलमीन फरमाए तो कूड़ी खमीस कूड़ी रत खणी आया। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ, अल्लाह जे तरफा आगाही थी चुकी आ। हज़रत याकूब अलैहिस्सलाम चए तो ओ मुंहिंजा पुटड़ो तव्हां मूंखे न पढ़ायो। सोली सिंध में जे चवंदा त नंढड़ा कुआ वॾे कुअनि जा कन कटण वारा आहिनि। हाणे याकूब नबी आ, पुट नबी कोन आहिनि। ईअं कोन था चवनि अल्लाह जो नबी आ, अल्लाह ॿुधाए त असांजी छा बचंदी, पर चवनि था बाबा तूं मञी दे कोन, ही अथई हवालो, ही अथई निशानी त यूसुफ के बगड़ खाई वियो आहे, असांजो को ॾोह कोन्हे को। पर हज़रत याकूब अलैहिस्सलाम चयो सव्वलत लकुम अनफुसुकुम अमरा, ही तव्हांजो जेको वजूद नफ़्स आहे, तव्हांजा जेके अंदरि वेठल शैतानी ज़मीर आहिनि, इहा ॻाल्हि ठाहे करे तव्हांखे ॾेई छॾी त ही मामिलो पेश करिणो आहे। उन खां पहिरियां छा चयूं त वजाऊ अबाहुम इशाअन यबकून, रात जो रोईंदा आया,
दाहूं कुकू कंदा आया सिधी गाल चईंजा इशारा चाजा हज़रत हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जिंजा कातिल बा अज तणी रोईंदा दाहूं कुकू कंदा पिया अचनि असां कत्ल कोन कयो आ ओहू भाजी खमीस खणी आया कूड़ी रत हणी करे ओ ही सामू तलवार ॾेखारिन था कूड़ी रत हणी करे ओ हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिंजा भाऊ खमीस खणी आया कूड़ी रत हणी करे अल्लाहु अकबर कबीरा हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जिंजी कमीस ॾेखारिन था कूड़ी रत हणी करे हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जिंजे बीबियुनि जा पट्टा ॾेखारिन था कूड़ा रत हणी करे रब्बुल आलमीन फरमाए थो रोईंदो उहो आ जेको कातिल हूंदो आ रोईंदो उहो आ जेको ज़ालिम हूंदो आ इन जे करे कंहिं चवण वारे चयो आ छा चयो आ कंहिं चवण वारे चयो आ ओ जालिम के रोने को देख कर मजलूम न समझा करो ओ जालिम के रोने को देख कर मजलूम न समझा करो इस दुनिया के बड़े बड़े जो कातिल हैं वो मजलूम बनने के लिए रो कर दिखाया करते हैं रब्बुल आलमीन फरमाए तो कातिल हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिंजा उनजा भाइर पर रोईंदा आया इन जे करे जेको बि रोई निमाणो थी करे दाहूं करे अची पुॼे न सम्झो त दाल अधकारी न सॼी कारी अथव उन जी तहक़ीक़ कंदा कयो असांजे मुआशिरे में छा थींदो आहे कंहिं पहिरियां अची दाह ॾिनी न बस पोइ जंहिंजी फरियाद थी आहे जंहिं ते उन जो ख़ैरु नाहे हीउ अमराह बिगड़ियो साईं तां गार जी गही वठ वठा हुन जे रिश्तेदारनि सां मुआदा टिकाणे तॾहिं जो ख़बर पई त बाबा तूं ॻाल्हि त ॿुध हक़ीक़त छा आहे पोइ हाणे साईं मूंखां ग़लती थी वई आहे मूंखे माफ़ कजो अल्लाहु अकबर कबीरा रब फरमाए थो उन खां पहिरियां तव्हां तहक़ीक़ कंदा करियो फरमाई वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिंजो अक़ीदो छा अक़ीदो चए थो मुंहिंजो अल्लाह साईं मददगार आहे दलील वठंदा अचनि इब्राहिम यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी जुदाई में हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मातम कई आहे जॾहिं इहे ॻाल्हियूं बयान करे सघनि था त असांखे बि हक़ आहे बयान करण जो रब जे क़ुरान मज़ा कूड़ियूं ॻाल्हियूं ठाहिण कूड़ा इस्तदलाल वठण अल्लाह साईं जे याकूब नबी छा चयो ओ जेकॾहिं उन जो दलील वठो था त रोई रोई करे मातम करे पंहिंजो अखियूं विञाए छॾियो हुयो त याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम चए थो वल्लाहुल मुस्तआनु अला मा तसिफून अल्लाह मुंहिंजो मददगार आहे अली मददगार कोन्हे सुहिणो मोहम्मद मददगार कोन्हे लतीफ़ भिट साईं वारो मददगार कोन्हे उस्मान मरवंदी शाह कलंदर भिट मददगार कोन्हे अल्लाह जे याकूब फरमायो जेकॾहिं मुंहिंजी मातम खे तव्हां मञो था त मुंहिंजो अक़ीदो आहे त रब्बुल आलमीन मुंहिंजो मददगार आहे अॻिते हलो हाणे काफ़िलो आयो आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खूह में आहे काफ़िलो गुज़रियो काफ़िले वारा जिते जंहिं जॻह ते वेठा उन्हनि हिकिड़ो पंहिंजो माण्हू मोकिलियो त बाबा ही खूह आहे खूह मां तूं पाणी कढे अच हू वियो अमरा जिन महिल पंहिंजो डोल बाल्टी ॿाराणी में खूह हले तव्हां ॾिठा हले कोन ॾिठा असांजे ॻोठ में मूं हिकिड़ी खूह ॾिठी हुई जंहिंमें औरतूं बाल्टी या दिलो बि हेठि लाहींदियूं हुयूं पाणी भरण लाइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे खूह में मौजूदु आहे उन खूह में काफ़िले वारो हिकिड़ो माण्हू पंहिंजो बाल्टी लाहे थो हिते पाणी लाइ जॾहिं जो पाणी लाइ बाल्टी लाथई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन में अची वियो हले बाल्टी जीअं मथे छिकई त बाल्टी में पाणी जे बजाए सुहिणो ख़ूबसूरत हसीन हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे जेको पाणी कढे पियो अचे थो ही त को भलो बहितरीन ॿार आहे या बुशरा हाज़ा गुलामुन अलीम वॾी बशारत जी ॻाल्हि आहे वॾी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि खूह मां हिकु अहिड़ो क़ीमती ॿार ऐं खूह नेट ते बि पियल अथव हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन नाले सां खूह लिखी करे मोकिलियो त इहा खूह तव्हांजे साम्हूं अची वेंदी हली अल्लाहु अकबर कबीरा हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जना खूह मां निकितो त इते कुझु मुफ़स्सिरीन लिखनि था त उन जा भाइर डोड़ी आया
उन जा भाइर जोड़ी आया, उन्हनि चयो त बाबा हीअ असांजो ॿार गुम थियल आहे, हीअ असांजो ॿार गुम थी वियो, असां हिनखे ॻोल्हियूं पिया। लिहाज़ा कुझु मुफ़स्सिरीन इन मञा दलील वरितो जेका वशरौहु बिसमनिन बख्सिन दराहिम मादूदा, चंद पैसनि जे एवज़ में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे उन्हनि खपाए छॾियो। कंहिं खपाए छॾियो? कुझु मुफ़स्सिरीन दलील वठनि था त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जे भाइरनि खपाए छॾियो। ऐं कुझु वरी चवनि था त जेके काफ़िले वारा हुआ उन्हनि कढी करे मिस्र जी बाज़ार में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे चंद टकनि में खपाए छॾियो। हलो ॿार त वॾो क़ीमती हो पर थोरे पैसनि में। इन जो मिसाल वठो, ऐं हितां वञा पियो रस्ते तां मूंखे 20,000 रुपए जी मोबाइल लभी पवे, मोबाइल लभी पवे, ऐं वञी मार्केट में घणे में खपायां? 5,000 में खपायां त न मुंहिंजो को नुक़सान थींदो मुंहिंजो? मूंखे त 5,000 मुफ़्त में मिलंदा। त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे ईअं माना हुननि जेको आहे सो बेधड़ी में खपाए छॾियो, जेके बि पैसा मिलिया असांजे लाइ खोड़ आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। हाणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन कनान मां निकिरी करे मिस्र जी बाज़ार में अची पहुतो आहे, अल्लाहु अकबर कबीरा। वापारी अची विया, हलिया, वाक हले पियो, गुलाम खपजनि पिया। ओ मिस्र अज़ीज़ फोतीफार बि लथल आहे। ओ मिस्र जी बाज़ार में ॻोल्हींदे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटि पहुतो आहे। ओ क़ीमत हले पई, अल्लाहु अकबर, क़ीमत हले पई, साईं सुहिणी शइ, सेबती शइ। असां बि सोचींदा आहियूं न साईं सुठी बि हुजे, वणंदड़ बि हुजे, बेऐब बि हुजे, पायदार बि हुजे, पर सस्ती बि हुजे। ओ वो खुश नसीब मिस्र अज़ीज़ हो जंहिंखे इहा शइ मिली वई हली, अवां खे मूंखे कोन मिलंदी। ऐं ॿिए जे बारे में वरी छा सोचींदा आहियूं? ऐब जेके अथसि लोके पर ठुके ॾींदासीं ॿीणी क़ीमत में। कीअं? अल्लाहु अकबर। ॿिए खां वठूं त सोली, सस्ती, पायदार ऐं थोरी क़ीमत में मिले, पर जंहिंमहिल ॿिए खे ॾियूं भले 10 रुपए वारी शइ हुजे न, कोशिशि कंदासूं 20 रुपए में उहा ॾींदासूं। अल्लाहु अकबर कबीरा। ओ फोतीफार हलियो आहे, हाणे वाक हलिया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे फोतीफार वज़ीर आज़म मिस्र जे ख़रीद कयो आहे, ओ ख़रीद करे पंहिंजे हवेली में पुॻो आहे। हाणे पंहिंजी घरवारी सां मुखातिब थियो आहे। घरवारी कहिड़ी? ज़ुलेखा साहिबा। चलो मुझे घरवारी ज़ुलेखा, हिन जी इज़्ज़त कजाए, हिन जी ख़िदमत कजाए। ही नंढड़ो गुलाब जे गुल जहिड़ो ॿार आहे, ॾाढो सुहिणो ॿार आहे, हिन जी वॾी क़ीमत आहे, हिन जी वॾी ॻाल्हि आहे। ओ हिन जी इज़्ज़त कजाए, या त हीअ असांखे को फ़ाइदो ॾींदो या असां फ़ाइदो वठंदासींसि। जेकॾहिं ॿियो कुझु बि न थी पवे त पाण खे औलाद कोन्हे, पाण हिन खे औलाद करे सॾु कंदासीं। अहिड़ो ख़ुशि नसीब यूसुफ अलैहिस्सलाम। असां दिलि हारे वेहंदा आहियूं, दिलि हारे वेहंदा आहियूं त यार ऐं ग़रीब आहियां, बनी ॿारो कोन्हे, ऐं करे छा थो करे सघां? हेॾी वॾी मंज़िल ते आउं कीअं थो अची सघां? जेकॾहिं इरादा बुलंद हुजनि, महिनत जारी हुजे न, अल्लाह रब्बुल आलमीन किथां खां किथे पुॼाए छॾींदो आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि रखंदा हलो, ज़िंदगी में जेके जाइज़ तकलीफ़ूं पहुचनि थियूं न, इन्हनि तकलीफ़ुनि जे पोयां सम्झो त अल्लाह तव्हांजी वॾी कामयाबी रखी आहे। तकलीफ़ूं अल्लाह से ईअं कोन ॾींदो आहे, अल्लाह से पंहिंजे बाने जो दुश्मन आहे। फरमाई इन्नल्लाह ला यज़लिमुन्नास शैया, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन इंसान ते ज़रे बराबर बि ज़ुल्म न कंदो आहे। अल्लाह से जेके बि तकलीफ़ूं ॾिए थो सम्झाइण जे लाइ, आज़माइण जे लाइ, तहक़ीक़ करण जे लाइ, त ॾिसां हिन में बर्दाश्त केतिरी आहे। ऐं इन तकलीफ़ खां बाद में अल्लाह जेको ॿार ॾियणु चाहे थो, ॾिसां इहो ॿार सही बि सघे थो या कोन थो सही सघे, उन ॻाल्हि खे, उन रिमांड खे संभाले बि सघे थो, हलाए बि सघे थो या कोन थो हलाए सघे। अल्लाह इन जे करे तहक़ीक़ कंदो आहे, अल्लाह इन जे करे परखींदो आहे, आज़माईंदो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन हाणे ज़ुलेखा साहिबा वटि पहुची चुको आहे। नंढड़ो ॿार आहे, हाणे ज़ुलेखा साहिबा। मुफ़स्सिरनि लिखियो आहे त 17 सालनि जी उमिरि में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन मिस्र जी हवेली में पहुची चुका। हाणे 17 सालनि जी उमिरि में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ईअं सम्झो
पंहिंजे मुआशरे में 13-14 सालनि 15 सालनि जा ॿार बालिग थी वेंदा आहिनि। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सम्झो बालिग थी चुको आहे। हाणे हुनखे ॾाढ़ी मुछंदी सावक बि ईअं सम्झो त अची चुकी आहे। हाणे ज़ुलेखा खे पेट में अची मरोटो पियो। अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह से कमी कोताही खां माफ़ फरमाए। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिनके पोयां ज़ुलेखा हथ धोई लगी पई आहे। अल्लाह से कुरान में तज़किरो फरमायो असांजा कई मुसलमान जेके हया जा पेकर आहिनि ॿाहिरि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो सॼो ॾींहुं ज़बान मां गालियूं ॾींदा ऐं अहिड़ियूं त गंदियूं ॻाल्हियूं ॾींदा जो हयादार त ठहियो बेहया माण्हू ॿुधंदो आहे उहो बि कंध झुकाए छॾींदो आहे त हीउ चवे छा पियो। माना एतिरे क़दुरु तकलीफ़दार ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। पर उहे माण्हू चवंदा आहिनि त साईं कुरान में जेके अहिड़ा अहिड़ा वाक़िया बयान थियल आहिनि इहे बयान न कंदा करियो, ये बयान न कंदा करियो। छो जो किथे औरतूं बचन थियो ऐं असां तकरीरूं रिकॉर्ड करे घर हलाईंदा आहियूं, पोइ असांजो घर वारा ॿार पाहिनि इहे ॿुधनि था, लिहाज़ा इहे तव्हांखे जुगाइनि कोन थियो जो मस्जिद में ऐं मेंबरनि ते अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा करियो। अल्लाह जे क़ुरान खे छा कंदासीं, कढे छॾियो। अल्लाह जो क़ुरान पढ़णु छॾे ॾियो। रब्बुल आलमीन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं ज़ुलेखा जो किस्सो बयान कंदे तफसील जिक्र फरमाया। फरमाए हाणे ज़ुलेखा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन पोयां लगी आ। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन के वरगलाइन लगी आ। ओ यूसुफ जेका मु ज़ुलेखा जी तमन्ना है, जेका चाहता जेको इरादो आ उनके पूरो करण फरमा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन इनकार पिया कन, हिक ॾींहुं उहो आयो आ अल्लाह से कुरान फरमायो ज़ुलेखा उनके कई दरवाज़न जे कमरन में बंद करे छॾियो आ। ओ कमरा बंद दरवाजा लाक थियण खां बाद में हाणे ज़ुलेखा चवे थी हई तलक ओ यूसुफ हाणे दरवाजा बंद थी विया हलिया, केर बि ॾिसे बि कोन पियो, हिकिड़ो तूं आ ऐं हिकिड़ी आऊं आहियां। ओ यूसुफ हाणे हली आ, ओ जेका मुंहिंजी तमन्ना ही आ पूरी करण फरमा। ओ सुभान अल्लाह कुर्बान वञा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ता फरमाए क़ाल माज़ल्लाहि इन्नहु रब्बी अहसन मथवाय इन्नहु ला युफ्लिहु ज़ालिमून। ए ज़ुलेखा तू जंहिं कम ॾांहुं मूंखे सॾु करे रही आ, ओ जंहिं इरादे ॾांहुं मूंखे सॾु करे रही आ, ऐं पंहिंजे अल्लाह जी पनाह थो घुरां। उन अल्लाह मूंखे कहिड़ा कहिड़ा मोड़ ॾेखारिया, कहिड़ियुनि कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां कढे करे मूंखे हित पहुचायो आ, केॾो वॾो मूंखे मक़ाम ऐं मर्तबो मिलियो आ। ऐं रब जो ना शुक्रो न थींदसि, ऐं रब जो ना फरमान न थींदसि अल्लाह जी पनाह अहिड़े गुनाह खां। छो जो रब्बुल आलमीन फरमायो इन्नहु ला युफ्लिहु ज़ालिमून, बेशक अल्लाह ताला ज़ालिमन के कामयाबी नसीब न कंदो आ। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के कमरे में रब्बुल आलमीन कुरान ज़िक्र कयो अबवाब। बुजुर्ग भी आंदा सही 7 दरवाजा, हवेली जा 7 कमरा हा, 7 दरवाजा हुआ। अल्लाह जा बाना 7 दरवाजा किथां आया? कुरान फरमायो अबवाब। केतरा दरवाजा हुया अल्लाह तो जाने, बस अबवाब दरवाजन जो जिक्र आ बस। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम तन्हाई में आ, औरत सॾ करे पई नौजवाना तन्हाई में बंदा तॾहिं बि वेझो नथो वञे। अॼु मुसलमान तन्हाई ॻोल्हिनि पिया, अॼु मुसलमान तन्हाइयूं ॻोल्हिनि पिया। मौक़ो मिले त असां सवार थी वञूं हलिया, पर रब्बुल आलमीन फरमाए थो यादि रखी छॾियो अल्लाह जो क़ुरान आ 21 सिपारो सूरत लुकमान आ। ओ लुकमान हकीम रहमतुल्लाहि अलैहि सलात ओ पंहिंजे पुटड़े सां मुखातिब थियो आ। या बुनैया ओ मुंहिंजा पुटड़ा नमाज पढ़ जाए, अल्लाह जी फरमा बरदारी कजाए, ओ बुरायन खां पंहिंजो पाण खां बच जाए, बुरायन खां पंहिंजो पाण खे बचाए जाए। ओ जेकॾहिं ज़ाहिरी बुराई हुजे या बातनी बुराई हुजे, नंढड़ी हुजे या वॾी हुजे, अल्लाह जो क़ुरान फरमाए तो लुकमान हकीम फरमायो मुंहिंजा पुटड़ा जेकॾहिं तूं जबल जे हेठां लिकी वञी करे इहो गुनाह कंदे, ज़मीन जे तह में लिकी करे इहो गुनाह कंदे, पर रब्बुल आलमीन क़ादिरा यअती अल्लाहु बिहा, अल्लाह उनखे बि ज़ाहिर करे तुंहिंजे साम्हूं आणी। अल्लाह जे साम्हूं का ॻाल्हि लिकियल रब्बुल आलमीन जो क़ुरान आ।
सूरतुल आल इमरान फरमाए इन्नल्लाह ला यख्फा अलैहि शैउन फिल अर्दि वला फिस समा। रब्बुल आलमीन फरमाए तो कई दुनिया जा दरवाजा तो परे जी गाला, कई दुनिया जा कमरा बंद तो परे जी गाला, पर अल्लाह फरमाए तो सत ज़मीनन जे तहन में चाहे ओ बो रब जी नज़र खां लिखल नाहे, सत आसमानन में चाहे तरह बो रब्बुल आलमीन जे निगाह खां लिखल नाहे, सत ज़मीन सत आसमानन जे विच में चाहे तरह रब्बुल आलमीन फरमाए तो यअलमु मा फिस समावाति व मा फिल अर्दि व मा बैनहुमा। अल्लाह सब कुछ जाने तो ता आसमान ज़मीन विच में छाहे। यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो जेके मोक्या ताड़े एड़ा कम कंदा हन समझो तो रुसवा थींदा। अल्लाह एड़े मानू के कामयाब कौन कंदो आ, के ना के मोड़ ते अल्लाह ने के जलील कंदो। छो जो जेको हिकिड़ो दफ़ा चखे ॾिसंदो त उहो सम्झंदो त हाणे मुंहिंजा रस्ता आज़ाद आहिनि। 99 ॾींहं चोर जा, हिकु ॾींहुं भागे जो, पर अहिड़ो त भागे जो ॾिहाड़ो जेॾीमहिल ईंदो ई हथु पवंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो वा उमली लहुम इन कैदी मतीन। ओ आऊं पंहिंजे ॿारनि खे जेके गुनाहगार हूंदा आहिनि, सरकश हूंदा आहिनि, उन्हनि खे डर ॾींदो आहे। पर रब्बुल आलमीन फरमाए थो इन कैदी मतीन। रब्बुल आलमीन फरमाए थो जना मुंहिंजी पकड़ ईंदी आहे ॾाढी मज़बूत ऐं टई तकड़ी पकड़ हूंदी आहे, पोइ बचण कोन्हे को। तव्हां मोबाइल ते ॾिसंदा आहियो, यूट्यूब ते कोन था हलायो, यूट्यूब न असां शरीफ़ आहियूं, न फेसबुक हलायूं या न यूट्यूब हलायूं। साईं असांजो हिन पासे ख़्यालु ई कोन, असां मोमिन आहियूं, पक्का राति जो तहज्जुद पढ़ंदा आहियूं। इन्हें तव्हां नेट ते वञो, पंजाब जे पासे जा कई भोपा वीचारा पकड़िया पिया आहिनि, कई भोपा। साईं जेकर न पकड़जे तो सच्चो पीर आहे, पकड़जी पवे पुछा करे तो चए तो तक़रीबन 300 न्याणियुनि जी इज़्ज़ताऊं लुटे चुको आहियां। इहे अथव सच्चा पीर। अल्लाहु अकबर कबीरा। नेठ पकड़ियो, हाणे चए तो साईं आऊं माफ़ी तो घुरां। पकड़ण खां पोइ छाजी माफ़ी आहे? पकड़ण खां पोइ सज़ा, पकड़ण खां पोइ दौरे हाज़िर में फांसी आहे, पकड़ण खां पोइ छुटकारो कोन्हे। छो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जेको शादीशुदा मर्द औरतूं ज़िना करे वठनि त उन्हनि जे लाइ पत्थर जेसीं ताणी मरनि न तेसीं ताणी पत्थर न छॾिबा। गैर शादीशुदा जेकॾहिं वञी करे पराए मीटर में कुंडी हणी अचे त पोइ अहिड़े माण्हू खे घणा कोड़ा लॻंदा? 80 कोड़ा लॻंदा। छा सम्झा 80 डंडनि में तव्हां ऐं बची वेंदासीं? घणो करे 5 डंडनि में छा हिकु डंडो मथे वारो लॻे न बचंदासीं? अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन ॿुधायो त ज़ालिम ज़ानी कॾहिं बि कामयाब कोन थींदो आहे, नेठि हिकु ॾिहाड़े पकड़बो। हाणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन अल्लाह जी पनाह वठी करे भॼनि था। अॼु असां चऊं था साईं माहौल ॾाढो सख़्तु आहे, एजेंसियूं अथव, थोरो ख़्याल सां ॻाल्हाइजो। साईं गर्मा गर्मी लॻी पई आहे। अल्लाह अकबर कबीरा। छा नबी जे दौर में एजेंसियूं कोन हुयूं? छा नबी जे दौर में कैद कोन हुआ? छा नबी जे दौर में ॿधा कान हुई? नबी जे दौर में मारा कान हुई? अल्लाह अकबर कबीरा। ईमान जी कमज़ोरी आहे। जेकॾहिं ईमान, इस्लाम, क़ुरान, हदीस पाक जे करे जेकॾहिं एजेंसी खणी वञे, ॿधजी वञो, मारिजी वञो, या बेइज़्ज़ती आहे इस्लाम जे करे। अल्लाह अकबर कबीरा। ऐं असांखे पूरी उम्मीद आहे असांजे वतन अज़ीज़ जी एजेंसी ईअं कोन्हे का जो हर एरे गेरे नथो करे जे चए ते वञी हथ विझे, उहा पूरी तहक़ीक़ कंदी आहे। जेको पाक आर्मी जो दुश्मन, जेको असांजे इस्लामी मुल्क पाकिस्तान जो दुश्मन हूंदो आहे, उन में ई असांजा बुज़ुर्ग, असांजा एजेंसी वारा हथ विझी करे अंजाम ताईं पहुचाइनि था, वगरना हर माण्हू में हथ कोन था विझनि। ऐं जेकॾहिं कंहिंखे खणी पई विया त उन जी तहक़ीक़ कंदा आहिनि। जेकॾहिं उन में थोरो जुर्म आहे त हरू भरू मारिनि पोइ कोन था, थोरी सज़ा ॾेई करे वापसि कंदा आहिनि, पर जेकॾहिं मारण जे लाइक़ आहे त मारींदा आहिनि। ईअं हथ कोन था विझनि। जेकॾहिं क़ुरान सिधो सोलो, हदीस मुबारका सिधी सोली करे ॿुधायो त केर बि हथ कोन विझंदो। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाहु अकबर कबीरा। हाणे दरवाज़ा बंदि थी विया हलिया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन नंढो ॿार आहे, ज़ुलेखा वॾी ज़ाल लॻी पई आहे,
हाणे ताक़त में भी ज़ुलेखा ॾिठो वञे तो ज़ोर आहे। यूसुफ अलैहिस्सलाम जिन दरवाज़े ॾांहुं रुख कयो आहे, अल्लाह से फरमाए तो दरवाज़ो पाणे खुली वियो आहे। ॿियो दरवाज़ो आयो आहे, अल्लाह से फरमाए तो दरवाज़ो पाणे खुली वियो आहे। टियों दरवाज़ो आयो आहे, अल्लाह से फरमाए तो दरवाज़ो पाणे खुली विया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जी मदद, अल्लाह जी पनाह वठंदे डोड़ंदा विया। ओ लाख थियल दरवाज़ा पाणे पाणे खुलंदा विया। तां जो जॾहिं आख़िरी दरवाज़ो खुलियो आहे, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जो सरदार हो आका जेको फोतीफार आहे, वज़ीर आज़म मिस्र आहे, उहो साम्हूं बीठो आहे। पोयां ज़ुलेखा भॼंदी पई अचे। ओ जॾहिं फोतीफार ते नज़र पई आहे, ज़ुलेखा फौरन रड़ करे थी, अल्लाह अकबर, मा जज़ा मन अराद बिअहलिक सूआ इल्ला अन युस्जना औ अज़ाबुन अलीम। ओ मुझा मुड़स फोतीफार वज़ीर आज़म, नाहे कोई बदलो, नाहे कोई सज़ा उन माण्हू जे लाइ जेको अवां जी घरवारी सां बदनियती करे, अवां जी घरवारी जे बारे में बुरा ख्यालात रखे, अवां जी घरवारी जी इज़्ज़त ते अख विझे। मूं ज़ाल जो हुकुमात या उनके कैद कयो वञे या सज़ा ॾिनी वञे। मुंहिंजे ख्याल में अॼु जे मुआशिरे जूं औरतूं ज़ुलेखा खां घटि कोन आहिनि। असांजा मुड़ुस वीचारा, असां पाण औरतनि जे साम्हूं मजबूर आहियूं। छा ख्याल आहे? उन दौर में बि उन औरत छा चयो हो? हालांकि मुड़ुस वज़ीर आज़म आहे, हुकुम पई हलाए त मूं जो हुकुम अथई, जेको तुंहिंजी घरवारी जी इज़्ज़त ते अख विझे, आऊं हुकुम थी करियां त या उनखे कैद कयो वञे या सज़ा ॾिनी वञे। अॼु असां बि मजबूर आहियूं साईं, शादी कंदो त ख़बर पवंदी। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन हाणे उते बीठा आहिनि, हाणे ये ॻाल्हियूं हली वियूं, ॻाल्हि अका बका थी वई हली। हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे? वॾो किसो, वॾो बयानु थी वियो, हलियो, वॾी ॻाल्हि थी वई हली आहे। हाणे आस पास जा वॾी हवेली आहे, आस पास जा माण्हू सभु अची खादिम कुरड़ा सभु गॾु थिया। साईं छा ॻाल्हि आहे? अल्लाह से फरमायो व शहीद शाहिदुम मिन अहलिहा। उन जेके हवेली में माण्हू हुआ, उन्हनि मज़ा हिकिड़े माण्हू गवाही ॾिनी। उन्हनि मज़ा हिकिड़े माण्हू गवाही ॾिनी। ॿुधाईंदो अलाह त कुझु मुहद्दिसीन, मुफ़स्सिरीन या अॼु जा उलमाए किराम चवंदा त नंढड़े ॿार गवाही ॾिनी। नंढड़े ॿार गवाही ॾिनी। इन नंढड़े ॿार जे हवाले सां जेके बि हदीसूं अचनि थियूं, उन्हनि सभिनी हदीसनि मां हिकु हदीस सुनन कुबरा अल बैहक़ी जे हवाले सां आहे, मुस्तदरिक हाकिम जे हवाले सां, जंहिंखे साईं हाफ़िज़ ज़ुबैर अली ज़ई रहमतुल्लाह अलैह हसन दर्जे जी तरजीह ॾिनी आहे। सिर्फ़ हिकिड़े मुहद्दिस, बाक़ी जेके बि मुतक़द्दिमीन मुहद्दिसीन आहिनि, उन्हनि सभिनी इन्हनि हदीसनि खे ज़ईफ़ चयो आहे ऐं उन्हनि इन ॻाल्हि ते बसि रखियो आहे त हिकिड़े गवाह ॾियण वारे माण्हू गवाही ॾिनी। उहो नंढड़ो हो, वॾो हो, पुढ़ो हो, पको हो, विचोलो हो, केर बि हुयो, बसि अल्लाह फरमायो हिकिड़े गवाही ॾियण वारे माण्हू गवाही ॾिनी। कहिड़ी गवाही ॾिनी? हाणे उहो फोतीफार खे सम्झाए पियो, ओ असांजा आका, ओ असांजा सरदार फोतीफार साहब, परेशान न थियो, आऊं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, सलाह ॾियां थो। ओ उन ॻाल्हि ते जेकॾहिं अमल करियो त सचे कूड़ सभु ज़ाहिर थी वेंदो। हलियो ओ फोतीफार, जेकॾहिं तव्हां ॾिसो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जी कमीस अॻियां फाटल आहे, पोइ सम्झिजो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन ॾोहारी आहे, ज़ुलेखा सां ज़ोरी करण जी कोशिशि कई आहे, ज़ुलेखा धिका ॾिना आहिनि, पंहिंजो पाण खे बचाइण जी कोशिशि कई आहे। इन ज़बरदस्ती जे करे यूसुफ अलैहिस्सलाम जिन जी कमीस फाटी वई आहे। पोइ यूसुफ अलैहिस्सलाम कूड़ो आहे, ज़ुलेखा सची आहे। पर जेकॾहिं ॾिसो था यूसुफ अलैहिस्सलाम जिन जी कमीस पोयां फाटल आहे, त पोइ सम्झो त यूसुफ भॼी जान छॾाइण जी कोशिशि कई आहे, पोयां ज़ुलेखा काबू करण जी कोशिशि कई आहे, हथ कमीस में पजी को वियो आहे, इन जे करे कमीस फाटी पई आहे। अल्लाहु अकबर कबीरा। फोतीफार खे ॻाल्हि सम्झ में अची वई हली आहे। फ़ैसिलो कंदे इहा ॻाल्हि ॾिसे थो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जी कमीस पोयां फाटल आहे। ॾिसंदे ई चवे थो
अल्लाहु अकबर कबीरा ॾिसंदे ई चवे तो यूसुफ अअरिद अन हाज़ा, ओ यूसुफ मूं सरदार जो मूं आका जो मूं पोतीफार जो तोखे हुक्म आ ते हिन ॻाल्हि खां मुंहुं मोड़े छॾ। ज़ुलेखा के चवे तो वस्तगफिरी लिज़ंबिकी इन्नकी कुंती मिनल खातिईन। ज़ुलेखा तोखां ई ख़ता थी वई आ, हाली तू केॾो बि आहो पुकार दाहूं कुकूं कर, पर तूं कूड़ी या तोखां ग़लती थी वई आ, पंहिंजे रब खां गुनाह जी बख़्श जो सवाल कर। उन खां पहिरियां पोतीफार चयो हुन इन कैद कुन्न अज़ीम, औरतनि जा मकर ॾाढा वॾा मकर अथव। हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां, हिकिड़े डॉक्टर साहब किताब लिखियो औरतनि जा मकर। औरतनि जा मकर दबा औरतूं केतिरे क़दुरु प्लानिंग में साज़िश में तेज़ आहिनि। उहो किताब हलंदे हलंदे कंहिं औरत वटि समझदार औरत वटि पुॻो, उन औरत उहो किताब पढ़ी विधो। पढ़ण खां पोइ उन डॉक्टर साहब खे फ़ोन थी करे साईं तव्हांजो किताब मूं पढ़ियो आहे, ॾाढो भलो किताब आहे, ऐं हाणे जेको आहे सो आऊं तव्हांजी दावत करणु थी चाहियां। साईं दावत थी वई हली, दावत क़बूल थी वई हली। हज़रत उहो डॉक्टर साहब हाणे दावत ते आयो आहे। हेॾां जंहिं दावत कई हुई मुरीदियाणी, उन से खाधा पीता तैयार करे ऐन उन टाइम ते दस्तरखां ते लॻाया जंहिं टाइम ते हुन जो मुड़ुस दुकान तां ईंदो हुयो मानी खाइण या खणण। हाणे डॉक्टर साहब घर में आ, दस्तरखां ते वेठा आहिनि, पोयां दरवाज़ो वॻो आहे, पोयां दरवाज़ो वॻो। डॉक्टर साहब पाण ॿ ॼणा आहियूं हिते, केरु आहियो आहे दरवाज़े ते? माई परेशान थी करे डॉक्टर साहब मुंहिंजो मुड़ुस अची वियो अथई, हाणे पाण ॿिन्ही जो ख़ैरु कोन्हे को। हाणे डॉक्टर साहब वीचारो ॾकण लॻो, साईं हाणे छा कजे? चई तूं परेशान न थी, आऊं वेठी आहियां। अलमारी ख़ाली करे डॉक्टर खे हुनखे अलमारी में बंदि करे छॾियईं, तालो हणी छॾियईं। हाणे डॉक्टर साहब अंदरि वीचारो ॾके पियो, पोयां मुड़ुसु आयो, ही दस्तरखां ही अजीब अजीब तरह जा ताम, कॾहिं पहिरियां त तूं मुंहिंजी ख़िदमत ईअं कोन कई, अॼु छो? चए थी मुंहिंजो यार आयो आहे। तुंहिंजो यार आयो आहे? किथे आहे? अलमारी में वेठो अथई। वञी करे साईं अलमारी जी हाणे चाबी पियो खोले त पोयां ज़ाल रड़ थी करे माना ॾाको लथो अथई, ऐं तोखे छॾे ॿिया यार कंदसि, तो जहिड़ो जना सपूत मुड़ुसु मुंहिंजो वेठो आहे त ॿिए सां मुंहिंजी लाइन मिलाइण जी मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे? मूं ते इतबार कोन अथई। हाणे उन अलमारी मां हथु कढे ई वापसि मोटियो आहे। ॿुधायो त डॉक्टर साहब जी कहिड़ी हालत हूंदी? ऐं उहो सभु ॻाल्हियूं ॿुधे पियो। अल्लाहु अकबर कबीरा। मुड़ुसु मानी खाधी आहे, मानी खाई करे वापसि रवानो थियो, अलमारी जो दरवाज़ो खोले चए थी डॉक्टर साहब तुंहिंजे किताब में इहो वाक़ियो कोन अथई लिखियलु। अल्लाहु अकबर कबीरा। औरतूं एॾियूं ख़तरनाक अथव। औरतूं हिकिड़ी ॻाल्हि कंदी चवंदी आऊं तोसां ॻाल्हि करियां पई पर कंहिं ॿिए सां ॻाल्हि न कजांइ। ईअं थींदी थींदी सॼे पाड़े मां ॻाल्हि फिरी ईंदी, मायूं पंहिंजा कन बंदि करे वेही रहंदियूं, मुड़ुसनि जा झेड़ा शुरू थी वेंदा हलिया। एतिरे क़दुरु असांजूं औरतूं ख़तर। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, मज़ाक खां अलावा इहे ॻाल्हियूं छो थियूं पैदा थियनि? कॾहिं सोचियो आहे अल्लाह जे क़ुरान जी तालीम खां असांजा घर ख़ाली आहिनि। सोणे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीम और तरबियत खां हदीस पाक खां घर ख़ाली आहिनि। इन जे करे असांजूं औरतूं, असांजो मुआशिरो तबाही बर्बादी ॾांहुं हर घड़ी में हर मिंट में वधंदो पियो वञे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जे आका चयो त हाणे ज़ुलेखा तोखां ग़लती थी वई आहे हली, ऐं तूं जेको आहे सो अलाह खां बख़्शिश घुर। ॻाल्हि मिस्र पूरे में हली वई आहे हली। हाणे मिस्र जो जेके औरतूं हुयूं चालाक, पंहिंजो पाण खे पाक दामन सम्झण वारियूं, उहे ताना ॾियण लॻियूं। वज़ीर आज़म जी घरवारी हिकिड़े नंढड़े ॿार ते सफ़ा फिदा थियो। रब्बुल आलमीन फरमायो क़द शग़फ़हा हुब्बा, एतिरी त का मोहब्बत दिलि में वेही वई जो हुनखे ॿियो कुझु नज़र ई कोन पियो आयो यूसुफ खां सवाइ। जेॾां लोड़ो हणे यूसुफ, जेॾां लोड़ो हणे यूसुफ। अल्लाहु अकबर कबीरा। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि ज़ुलेखा ताईं पहुती आहे, हाणे ज़ुलेखा साईं उहो दरी पिया खोली न, हीउ बटण सोलो पिया कनि, ॾाहा थियो, ईअं न करियो। ज़ुलेखा जिन खे ताना ॾियण लॻियूं औरतूं त हीअ औरत छा करे विधो आहे। हाणे दावत थी आहे, जॾहिं ख़बर पहुती ज़ुलेखा ताईं दावत थी वई, वॾा सोफ़ा सेट लॻी विया हलिया, छुरी हिकिड़ी 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 औरत खे हथ में ॾिनी वई। ऐं हेॾा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे हुकुम थियो
तो तोखे ओॾी महिल निकिरणो आहे हिननि जे साम्हूं जेॾी महिल आउं हिननि खे हुकुम ॾियां त तव्हांखे जेको कटण वारी शइ मिली आहे उहा कटियो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जे हुस्न जे ॾिसण जे लाइ प्लानिंग ठही चुकी आहे। हाणे ज़ुलेखा पंहिंजो दिफ़ा पई कराए, ओ ॿियनि औरतुनि खे ॿुधाइण पई चाहे त तव्हां मूं ते खिलूं ठठोलियूं पियूं कयो, मज़ाक पियूं कयो, पर जॾहिं तव्हां यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिसंदो त ख़बर पइजी वेंदी हले। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे ॾिसण जे लाइ हाणे औरतूं तरसनि पियूं। अल्लाहु अकबर कबीरा। हेॾा हुकुम थियो आहे त तव्हां फ्रूट कटियो। होॾा सुहिणे यूसुफ अलैहिस्सलाम खे हुकुम थियो आहे त हिननि जे साम्हूं अचो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जना कमरे मां निकिरी करे साम्हूं आया, ओ औरतन जीअं यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठो आहे, होश खता थी विया हलिया, दिलो दिमाग़ कम छॾे विया हलिया। अल्लाहु अकबर कबीरा। उन फ्रूट जे बजाए जेका शइ ॾिनी वई हुई कटण जे लाइ, उन जे बजाए पंहिंजा हथ कटिजी विया हलिया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जो हुस्न ॾिसण जे करे अकुल कम छॾे वियो हलियो। चवनि थियो क़त्ताना अयदियहुन्ना कुलना मान कुलना हाशा लिल्लाहि मा हादा बशरा। हथ कपे करे चवण लॻियो, हथनि जी परवाह कोन थी आ, तकलीफ़ कोन्हे का। चवनि थियो ही तो को माण्हू कोन थो लॻे, इन हादा इल्ला मलकुल करीम। रब्बुल आलमीन फरमाए तो छा तो हुस्न यूसुफ हुयो जो औरतूं मिस्र वारियूं ॾिसी करे चवण लॻियूं ही माण्हू न बल्कि को फरिश्तो महसूस तो थिए। एॾो यूसुफ अलैहिस्सलाम जिन जो हुस्न। हदीस मेराज मशहूर और मारूफ हदीस आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चौथे आसमान ते चढ़िया, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन सां मुलाकात थी। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जिन फरमायो अध दुनिया जो हुस्न हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिनल हुयो। पोइ कीअं था सम्झो, अॼु जेकॾहिं हुस्न यूसुफ अलैहिस्सलाम जिन जहिड़ी का औरत असांजे मुआशरे में अची वञे त, बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं इहो वाक़ियो बि थियो, हाणे हज़रत ज़ुलेखा खे मौक़ो मिली वियो। कीअं? तव्हां त मूंखे मुलामत करे रहियो हुयो न, मुंहिंजे बारे में ॻाल्हियूं पिया हलायूं तव्हां, त आऊं अहिड़ी थी वई आहियां, तव्हांखे छा थी वियो हलियो जो हिकिड़े छोकिरे जे चक्कर में हथ कटी विया हलिया। पर अॼु जे दौर में छोकिरनि छोकिरियुनि जे चक्कर में कंध कपबा आहे या कोन्हे? केॾां विया पीउ वीचारो सॼी ज़िंदगी ख़िदमत करे, राति ॾींहुं लुंडियूं लताड़े छिती गर्मी में तगारियूं खणी करे पंहिंजी न्याणी जी परवरिश कई आहे, पंहिंजे छोकिरे खे तयारु कयो, पाण बुख बर्दाश्त कई, पुट खे बुख न ॾिनई, पाण बुख बर्दाश्त कई, न्याणी खे बुख न ॾिनई, पाण बीमार रहियो, न्याणी ऐं पुट जे लाइ दवाऊं वठंदो रहियो। पर इहे आहिनि जेॾी महिल नौजवान थियनि था, पोइ लाइनूं ॿिए पासे मिलाए करे ख़बर पई आहे त कोरड़ ते वञी पुॻा आहिनि। अल्लाह अकबर कबीरा। अज़ीज़ दोस्तो, इहा औलाद जी ग़लती कोन्हे का, अव्हां जी मुंहिंजी ग़लती आहे। जेकॾहिं शुरू खां वठी आई क़ुरान ऐं हदीस जी तालीम ऐं तरबियत हुजे हा, शुरू खां वठी करे जेकॾहिं असां शरीयत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुधारो आणो आहे, त इहो ॾींहुं असांखे न ॾिसणो पवे हा। साईं वारा अची विया पोइ बस कयूं हम सॼी राति हली हला। अल्लाह अकबर। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन हाणे अल्लाह का पनाह वरती, अल्लाह का दुआ घुरी, ए मुंहिंजा अल्लाह रब करीम, ओ हिननि औरतनि जेके साज़िशूं ठाहियूं आहिनि, पहिरियां त हिकिड़ी हुई, पाण हाणे त सॼो मिस्र वरी पियो आहे, सॼे मिस्र जो औरतूं मूं ते फिदा थी वयूं हलियूं। ओ मुंहिंजा अल्लाह रब करीम, हाणे तूं मूंखे जेल नसीब कर, या हिननि जेका प्लानिंग ठाही आहे अहिड़ो को मामिलो पेश कर, अहिड़ो को हल कढिजो हिननि जे ज़हन जे अंदरि, जेका गुनाह जी ॻाल्हि अची चुकी आहे, जेका गुनाह जी नियत अची चुकी आहे। ए मुंहिंजा रब करीम, इन गुनाह वारी नियत खां हिननि जा दिलो दिमाग़ साफ़ करे छॾ। अल्लाह से फरमाए तो फस्तजाब लहू रब्बुहु फसरफ अन्हु कैदहुन्ना इन्नहु हुवस समीउल अलीम। अल्लाह से फरमाए तो ओ मुझे यूसुफ मो रब के हिकड़ो सॾ कयो आ, मो रब्बुल आलमीन लब्बैक चयो आ। ओ मुझा यूसुफ कुर्बान वञा यूसुफ अलैहिस्सलाम जिन अक़ीदे तां कुर्बान
कुर्बान वञा यूसुफ अलैहिस्सलाम जिन सब्र ता, कुर्बान वञा यूसुफ अलैहिस्सलाम जिन अकीदे ता। अल्लाहु अकबर कबीरा। रब के सद कयो आ तो बचाइण वारो रब आ का दुनिया जी ताकत कोन्हे का। उन्हें रब ता भी कुर्बान वञा जे बाने सच्ची दिल सां सद कयो आ त अल्लाह लब्बैक चयो आ, दुआ कबूल थी वई हली आ। अल्लाहु अकबर कबीरा। रब जे कुरान बुधायो हाने फोतीफार वजीर आजम जे ज़हन में या जेके ॿिया मुशावरती वडेरा सरदार चौधरी बोतार हुया सभिन जे ज़हन में रब्बुल आलमीन इया गाल विधी। केड़ी गाल तो हाने तव्हां यूसुफ अलैहिस्सलाम जिन के कुछ वक्त जे लाइ कैद करे छॾियो, कुछ वक्त जे लाइ कैद करे छॾियो। अल्लाह अकबर कबीरा। वजह छा हुई? साईं कैद कंदासीं तो मुआशरे में गाल हली वेंदी त भाउ यूसुफ जो ॾोह हो तॾहिं त बंदि कयूंसि। असांजे मुआशरे वारी सोच साॻी, साईं जी ग़लती हुई तॾहिं त हिते पुॻो न। अल्लाह जा माना तहक़ीक़ त करियो। ग़रीब किथे मज़लूम तो कोन्हे, बेक़सूर तो कोन्हे, तव्हां हुनखे पीड़ियो पिया चकी में। ओ साॻी सोच उन्हनि माण्हुनि वारी अॼु असांजे मुआशरे में मौजूदु आहे। उन्हनि छा चयो चई भला यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे अंदरि करियूं, मुआशरे में ॻाल्हि हली वेंदी हले त हज़रत यूसुफ बाबा ॾोही हो तॾहिं त जेल में पियो हलियो। हा ऐं पोइ ईअं थींदो ॻाल्हि हली वेंदी हले बाबा ज़ुलेखा जो ॾोह कोन हुयो, ज़ुलेखा बि साफ़ पाक थी वेंदी हली ऐं यूसुफ अलैहिस्सलाम बि इन गुनाह खां बची वेंदो। माना ॿिन्ही पासे हिकमत अमली हुई ऐं इहो हुकुम अल्लाह जो हुयो। यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे बचाइणो हुयो ऐं हुन जी बि ईअं सफ़ाई कराइणी हुई। अल्लाह अकबर कबीरा। जॾहिं हाणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन कैद में आहिनि, जेल में आहिनि, इते ॿ साथी वक़्तु गुज़रियो आहे। ॿ साथी अची करे ख्वाब ॾिसनि था, ख्वाब ॾिसी करे ताबीर बयान कनि था। इन्ना नराक मिनल मुहसिनीन। असां ख्वाब ॾिठो आहे त हिकिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजे बादशाह के, पंहिंजे आका के, पंहिंजे सरदार के प्यारण वारी का बि शइ प्यारे पियो। पाणी प्यारे पियो, पाणी जी मां शरबत आहे। अॼु जे हवाले सां आयाशी दौर शराब ई आहे। शराब जा वरी कई नाला। साईं शराब कोन्हे, ठरो आहे, ही विस्की आहे। सही मड़ी अंदर ठार जले चुस्की पिया लगायूं। अल्लाह अकबर। नबी सगोरे फरमायो क़यामत जे निशाननि मजा कया हिकड़ी निशानी एड़ो वक्त ईंदो शराब पींदा पर शराब जो नालो ॿियो रखी करे चवंदा त सही ही शराब कोन्हे, ही मड़ी सुकून हासिल करण जे लाइ थोरो ढुकड़ो पिया बन। अल्लाह अकबर कबीरा। बहरहाल ॿिए चयो त साईं मूं ख्वाब ॾिठो आहे त पखी जेके आहिनि न उहे खाइनि पिया मुंहिंजे मथे खे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन वटि ख्वाब पुॻो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे चयूं त इन्ना नराक मिनल मुहसिनीन। असां अव्हांखे सुठो माण्हू था सम्झूं, असां अव्हांखे सुठो माण्हू था सम्झूं। तव्हां इन ॻाल्हि जी ताबीर ॿुधाए सघो था, इन ॻाल्हि जी वजह, इन ॻाल्हि जो असुल मक़सदु ॿुधाए सघो था। इन जे करे मुआशरे में जेकॾहिं सुठा थी रहो न, किने मां किनो माण्हू बि तव्हांजी इज़त कंदो। छा ख्याल आहे? केॾा बि दुश्मन इंसान छो न हुजनि, पर रब ऐं रसूल सां सचा थी वञो हलिया, इहो दुश्मन केतिरो बि दुश्मन हुजे, इहो कंहिं न कंहिं मोड़ ते अव्हांजे साम्हूं झुकंदो, कंहिं न कंहिं मोड़ ते अव्हांजी तारीफ़ कंदो। अल्लाह अकबर कबीरा। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जिन ख्वाब जी ताबीर खां पहिरियां छा करण लगा? तबलीग करण लगा। ऐं तबलीग बि अहिड़ी त ख़तरनाक तबलीग जेके असांजा बुज़ुर्ग चवंदा आहिनि साईं बयानु कयो पर हिकमत अमली सां बयानु कयो, नाग बि मरे ऐं लठ बि बची वञे हली। अल्लाह अकबर कबीरा। एतिरा माना असां बुज़दिल थी चुका आहियूं, एतिरा असां कमज़ोर थी चुका आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे असां पढ़ूं। अल्लाह अकबर कबीरा। सूरत नज्म 27 सिपारो खणो। चइसि दरगाहनि जा नाला न खणंदा कयो, ॻाल्हि मामिलो बिगड़ी वेंदो हलियो। ऐं हक़ीक़त बि आहे। हाणे हींअर त सभु तकरीर ॿुधनि पिया, पर जेकॾहिं कोन ऑफिसर अची मौली साहिब में हथु विझे सभु को कन निवाए हलियो वेंदो घर, पाणे वली मोहम्मद मोह ॾींदो। मौली मोहम्मद घुरायो, असां घुरायो छा? असां मौलवी खे चयो त अहिड़ियूं ॻाल्हियूं कर। अल्लाह अकबर कबीरा। रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम
ओ जेके जान जा दुश्मन, दीन जा दुश्मन, सभे जे साम्हूं रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर छा फरमायो, अफराअयतुमुल लात वल उज़्ज़ा व मनात सालिसतल उखरा अलकुमुज़ ज़करु व लहुल उन्सा। ओ दुनिया जा ज़ालिमो, तव्हां लात उज़्ज़ा मनात जी इबादत करियो था जेके मक्कतुल मुकर्रमा में वॾा बुत रखियल हुआ। केॾी वॾी अक़ीदत हुई। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वक्त आयो, भरजी आयो, नालो खणणो हुयो, अल्लाह जे प्यारे पैगंबर खणी करे ॿुधायो त ही तव्हांजा कुझु नथा करे सघनि, सभु कुझु अल्लाह जे हथ में अथव। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद बयान करण लगा तो ओ मुंहिंजा जेल जा साथियो, उन खां पहिरियां आऊं तव्हांखे हिकिड़ी दावत तबलीग कंदो हलां। आऊं उन दीन ते आहियां ओ जंहिं दीन ते मुंहिंजा अब्बा ॾाॾा हुया। ओ उन्हनि रब ते ईमान आंदो हुयो, उन्हनि आख़िरत वारे ॾिहाड़े खे तस्लीम कयो हुयो। ओ जेको रब जो इनकारी आहे, आख़िरत वारे ॾिहाड़े जो इनकारी आहे, रब्बुल आलमीन फरमाए थो उहो काफ़िर आहे। अॻिते यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था, अल्लाह रब्बुल आलमीन मूं ते, मुंहिंजे बाबे ते, असांजे ख़ानदान ते वॾी इज़त रखी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन वॾो फज़ल कयो आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन सां गॾु असां कंहिंखे बि शरीक कोन कयो आहे। वलाकिन अक्सरन्नास ला यशकुरून। रब्बुल आलमीन फरमायो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन तबलीग कंदे चयो सभु कुझु शइ जो मालिक अल्लाह, पर अक्सर माण्हू रब जा नाशुक्र आहिनि। अॻिते यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम चए थो, ओ मुंहिंजा जेल जा साथियो ॿुधायो, अरबाबुम मुतफर्रिकुन खैर अमिल्लाहुल वाहिदुल कहार। ओ मुंहिंजा जेल जा साथियो ॿुधायो त हिकिड़ो जेको वाहिदुल कहार अल्लाह, उहो भलो आहे, उहो बहितर आहे, या ही जेके कई तव्हां ख़ुदा ठाहे रखिया आहिनि, कई तव्हां मुश्किल कुशा ठाहे रखिया आहिनि, इहे भला आहिनि। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जेल में भी तबलीग पियो करे। असां आज़ाद आहियूं, सेहतियाब आहियूं, ताज़ा तवाना आहियूं, इल्म भी आहे, कोई भी तबलीग नथा कयूं। साईं जेको कन पिया पाणे वञी लोड़ींदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका सुनन तिरमिज़ी जे अल्फाज़न में अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जंहिंजे हथ में मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, लतअमुरुन्न बिल मारूफ व लतनहवुन्न अनिल मुनकर औ लयूशिकन्नल्लाहु अन यबअस इकाबन अलैकुम। अल्लाहु अकबर कबीरा। प्यारे पैगंबर फरमायो, नेकी जो ज़रूर हुकुम कंदा करियो, दावत तबलीग कयो, गुनाहन खां माण्हुनि खे रोकींदा कयो। जेकॾहिं न अल्लाह खे जेकॾहिं तव्हां नाराज़ करे विधो, रब जे दीन जो कम जेकॾहिं तव्हां छॾे ॾिनो, अल्लाह अव्हां ते अज़ाब नाज़िल कंदो, अल्लाह अव्हां सां नाराज़ थी पवंदो। पोइ जेकॾहिं तव्हां रब खे सॾु कंदो त ला युस्तजाबु लकुम, रब अव्हां जो दुआऊं क़बूल कोन कंदो। साईं पंहिंजो छॾणो कोन्हे, पराए जो छेड़णो कोन्हे। साईं पाण बसि नेक निमाज़ी आहियूं, थोरो घणो दीन जो कमु कयूं पिया, खोड़ा ॿिया ॼाणनि। असांजो कमु दावत तबलीग करणु आहे, हिदायत ॾियणु रब जो कमु आहे, पर दावत तबलीग छॾणी कोन्हे। जेकॾहिं छॾे वेठासीं, नमाज़ वई, दुआऊं वयूं, अल्लाह जे प्यारे पैगंबर कसम खणी करे, ॻाल्हि ते मोहर हणी करे फरमायो, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जेकॾहिं प्यारो पैगंबर ख़ाली ईअं कसम खणी करे छॾे तॾहिं बि नामुराद माण्हू जे लाइ काफ़ी हुयो। पर अल्लाह जे प्यारे पैगंबर पक्की ठक्की ॻाल्हि करे फरमायो, मता सम्झो त कुझु कोन थींदो, पक्की तबाही थी वेंदव हली, रब नाराज़ थी पवंदो, रब्बुल आलमीन अज़ाब नाज़िल करे छॾींदो। अल्लाहु अकबर कबीरा। यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम तो ही जी दावत तबलीग ॾिनी आहे। यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन चयो त हिकु अल्लाह भलो या ही सभु भला। अॻिते फरमाई, मा ताबुदून मिन दूनिही इल्ला अस्माअन सम्मयतुमूहा अंतुम व आबाउकुम मा अंज़लल्लाहु बिहा मिन सुल्तान इनिल हुक्मु इल्ला लिल्लाहि अमरा अल्ला ताबुदू इल्ला इय्याह ज़ालिका दीनुल क़य्यिम। रब्बुल आलमीन फरमायो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह खां अलावा तव्हां जिन्हनि जी पूॼा पाठ करियो था, अल्लाह खां अलावा तव्हां जा जिन्हनि ते भरवसा रखियल आहिनि, अल्लाह खां अलावा तव्हां जिन्हनि ते उमेदूं रखियो वेठा आहियो, ओ इहे सभु जा सभु ख़ाली नाला
तव जेके नाला तव्हां रखिया आहिनि ओ जिन्हनि शयुनि जो अक़ीदो रखियो वेठा आहियो उमेदूं रखियो वेठा आहियो इहे कुझु बि नथा करे सघनि पूरी काइनात जे अंदरि जेकॾहिं कंहिं बि शइ जो हुकुम हलंदड़ आहे जेकॾहिं का शइ थियणी ऐं न थियणी आहे दुनिया में कंहिं शइ जो तसरुफ़ ऐं ताक़त हलण वारी आहे त उहे हिकिड़े अल्लाह जी हलणी आहे रब्बुल आलमीन फरमाए थो ज़ालिक दीनुल क़य्यिम हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो ओ इहो सिधो दीन त फरमाए वलाकिन अक्सरन्नास ला यअलमून लेकिन घणा माण्हू इन ॻाल्हि खे ॼाणीनि ई नथा त अल्लाह छा आहे कई माण्हू मुसलमाननि जी कसरत रब्बुल आलमीन जी तौहीद खां रब जी ज़ात खां रब जी ताक़त खां ना वाक़िफ़ा तॾहिं त वीचारा शल नका पाड़े में दरगाह खुले पाण त ठहियो पर रन सुधो उते पियो आहे अल्लाह अकबर कबीरा इहा असांजी इज़त आहे कई मुसलमान चवंदा औरतूं मस्जिद में न वञनि साईं छो साईं औरतुनि खे मस्जिद में वञणु जुगाए कोन थो दरगाह में वञणु जुगाए थो भला जेकॾहिं असां अहले हदीस आहियूं साईं मस्जिद में न पराया माण्हू अचनि था साईं ॿियो खणी भला परदो आहे मथे पर पराए माण्हू जो आवाज़ ॿुधनि था साईं जेकॾहिं इहो बि न थिए मस्जिद जो मेन गेट ऐं लेडीज़ मस्जिद जो गेट थोरो गॾु आहे अच वञ जे करे थोरो शक आहे अल्लाह अकबर कबीरा कणक लुणण वञनि पियूं शक कोन्हे फुटियूं चूंडण वञनि पियूं शक कोन्हे बाज़ार में वञनि पियूं शक कोन्हे रक्शे में वेठियूं आहिनि रक्शे वारा एतिरा त वेल आहिनि ईअं कोन था सोचनि त जेके मुंहिंजी गाॾी में औरतूं चढ़ियल आहिनि का अल्लाह जी नेक मोमिनाणी बि हूंदी पर उहे फुल आवाज़ सां मौसीक़ी हलाईंदा पिया वञनि मौलवी साहब मथियों लोड खोले ॻोठ वारा ॾमरजी पवंदा मौलवी साहब लोट बंदि कयो निंड था पिटायो अल्लाह अकबर कबीरा जेकॾहिं ॻोठ में शादी थे 15 ॾींहं एको साउंड का तकलीफ़ कोन्हे साॻी न्याणी नौजवान साॻी सोणी ख़ूबसूरत पप्पू घरवारी गैर मुहर्रम जे रक्शे में चढ़ी आहे गैर मुहर्रम जी गाॾी में चढ़ी आहे उते साईं अॻियां स्क्रीन लॻियल आहे फिल्म हले पई उते साईं MP3 में गाना हलनि पिया हे मुड़ुस बि चढ़ियल आहे पर चुप आहे माठ आहे ॾाढ़ी पाहे इमाम पे आहे मस्जिद जो पर कुछ कोन थो साईं छो साईं मजबूरी आहे मजबूरी कहिड़ी आहे तूं पंहिंजो किरायो थो ॾीं चईंसि बंदि करे तूं छिका न त लह अल्लाह ॿियूं ॻाल्हियूं ॾींदो कोन ॾींदो अल्लाह अकबर कबीरा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो घणा माण्हू अल्लाह जी तौहीद खां ना वाक़िफ़ आहिनि अल्लाह जी ताक़त खे सुञाणनि कोन था हाणे ॿुधाए थो या साहिब यस्जनि अम्मा अहदुकुमा फयस्की रब्बहु खमरा ओ मुंहिंजा जेल जा साथियो जिन्हनि ख्वाब जी ताबीर पुछी हाणे मूंखां ताबीर पुछो ओ जंहिं इहो ख्वाब ॾिठो आहे त उहो पंहिंजे आका पंहिंजे सरदार खे शराब प्यारे रहियो आहे उहो कामयाब थी वेंदो हलियो उहो आज़ाद थी वेंदो हलियो ऐं जंहिं ख्वाब ॾिठो आहे तो जंहिंजे मथे तां पखी काशे खाइनि पिया उनके फांसी अची वेंदी हली वो मरी वेंदो हलियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन नालो कोन खयो त तमाम जा केड़ो कामयाब थींदो केड़ो नाकाम थींदो केड़ो वरी सरदार के शराब प्यारींदो केड़े के फांसी ईंदी नालो कोन खयो आ ख्वाब जी ताबीर बुधाए छड़ी आ सही मामलो अची वियो हलियो जना छुटकारो थे पियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम आज़ाद थियण वारे के चयो आ ए आज़ाद थियण वारा मुझा जेल जा साथी बुध आऊं तो के बुधाया पियो आका जे सामू मुझो तस्करो कजाए आऊं बेकसूर आया मुके ही बेकसूरी जे अंदर जेल में बंद कयो वियो आ मुके आजादी दिनी वने अल्लाह अकबर कबीरा जना जेल का बाहर निकरी विया हलिया हिकड़े के फांसी अची वई आ हली हो जेको आजाद आ उहो वरी फोतीफार जो नौकर बनजी वियो हलियो आ खादिम बनजी वियो हलियो आ उहो खिदमत करे पियो हलियो उनके गाल विसरी वई आ त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन मुखे छा चयो हो उन गाल जो तज़किरो करणो हो गाल विसरी वई हली ता जो इते वरी साईं बे ख्वाब जी गाल हली ऐं उहो ख्वाब मिस्र जे वज़ीर आज़म फोतीफार पाण ॾिठो आ साईं ख्वाब केड़ो ॾिठो आ 7 ढगियूं आहिनि जेके खाई करे तबाह कनि पयूं हाँ
थुलियो थंबरियूं ढगियो खाई तबाह कनि पियूं सनड़ियूं थी विया हलो ऐं उन खां पोइ वरी अहिड़ी हालत आई आहे अहिड़ो माहौल थी वियो हलियो जो वरी इहे ढगियूं तयारु थी वियूं हलियूं साईं इहे ख्वाब जी ताबीर छा आहे उन दौर में भी भोपा हुआ मता समझो तो रुगो असांजे मुल्क में या हिन दौर में भोपा उन दौर में भी भोपा ये ख्वाबन जो ताबीरूं ॿुधाइण वारा जेके अॼु मौलवी साहब जे पंहिंजे घर में अटो कोन्हे उहो ॿियनि जा फाल पियो विझे फ़कीरा गोदड़ी ॿधल आहे उहो दर ते हली आयो आहे साईं अच त तुंहिंजो ढारो विझां हाणे ढारो पियो विझे 10 रुपयनि जे एवज़ में वटो अटे जो मिले पियो उन जे एवज़ में ढारो विझी करे ऐं अॻे जी ज़िंदगी त ठाहे पियो पाण दर ते दर बदर लॻो पियो आहे दर दर ते पिने पियो धिका पियो खाए साईं तूं पंहिंजी त का ॿुधा तक़दीर तुंहिंजी तक़दीर में छा आहे उन दौर वारनि खे बि फोतीफार चयो त साईं मूं ही ख्वाब ॾिठो आहे हिन जी ताबीर ॿुधायो चवण लॻा त साईं ही ख्वाब कोन्हे ही मड़ी धुकड़ाटी ॻाल्हि आहे हिन जी का हक़ीक़त कोन्हे का ऐं असां हाणे धुकड़ाटी ॻाल्हि हिन खे बयानु कयूं ई कोन था हुननि ईअं चई ॾिनो साईं हाणे उन माण्हू खे ॻाल्हि यादि अची वई हली जेको आज़ादु थी आयो जेल मां चवण लॻो साईं जेकॾहिं मूंखे इजाज़त हुजे मूंखे मोकिलियो त आऊं ख्वाब जी ताबीर तव्हांखे ॿुधायां साईं ॿुधरा उहो माण्हू वियो वञी जेल में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे सॾु कयईं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन न्यापो मोकिलियो हिकिड़े सॾ सां डोड़ंदो कोन आयो जेल में आ असां 16 सिबता घर वेठा आहियूं अल्लाह जे घर में सॾ थियो आहे तॾहिं बि कोन था अचूं हू जेल में केॾा कई साल सज़ा कटी आहे तॾहिं बि चए थो त आऊं ईअं ॿाहिरि कोन निकिरंदुसि या जेल मुंहिंजे लाइ भली आहे अल्लाहु अकबर कबीरा उहो मोटी आयो आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिनो पैगाम खणी आयो आहे वज़ीर आज़म वटि ओ साईं हू जेल जो जेको कैदी आहे उहो चए थो आऊं ईअं आज़ादु कोन थींदसि जेसीं ताईं मुंहिंजे ॻाल्हि जी तहक़ीक़ कई वञे त आऊं गुनाहगार हुयुसि या आऊं बेक़सूर हुयुसि अल्लाहु अकबर कबीरा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन गॾोगॾु इहो न्यापो मोकिलण सां गॾोगॾु ख्वाब जी ताबीर बि ॿुधाए छॾी आहे ख्वाब जी ताबीर बि अची करे ॿुधाई वई आहे ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जिन जो इहो पैगाम बि ॿुधायो वियो त साईं हू चए थो आऊं जेल मां ॿाहिरि कोन निकिरंदुसि जेसीं ताईं मुंहिंजी तहक़ीक़ न कई वञे अल्लाहु अकबर कबीरा हाणे फोतीफार सभिनी औरतुनि खे सॾु कयो आहे ओ ज़ुलेखा साहिबा बि अची वई आहे ओ मिस्र जूं न्याणियूं निमाणियूं सभु जूं सभु अची वियूं हलियो ओ हुस्न जो पेकर जेके दाना हुयूं सभु अची वियूं हलियो हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जिन वाक़े जी तहक़ीक़ पई हले हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जिन जो सरदार आका पुछा करे तो क़ाल मा ख़तुबुकुन्ना इज़ रावतुन्ना यूसुफ अन नफ्सिही ओ सच सच ॿुधायो तो यूसुफ अलैहिस्सलाम जिन बारे में जेका ॻाल्हि ठही आहे जेका प्लानिंग ठही आहे जेको वाक़ियो ठहियो आहे उन जी छा हक़ीक़त आहे सच सच ॿुधायो ओ औरतूं जेके मिस्र जूं हुयूं उहे चवनि थियूं कुल्ला हाशा लिल्लाह मा अलिमना अलैहि मिन सू उहे औरतूं चवण लॻियूं अल्लाह जी पनाह असांखे त महसूस नथो थिए त को यूसुफ अलैहिस्सलाम बदनियत हुजे ओ उन नियत गुनाह जी कई हुजे यूसुफ अलैहिस्सलाम इन बुराई खां इन नियत खां इन कसद खां पाक हक़ वाज़े थी चुको आहे हाणे ज़ुलेखा साहिबा बि बीठी आहे इहा ॻाल्हि ॿुधे थी पई हाणे ज़ुलेखा साहिबा छा थी चवे थी त इन अल्लाह ला यहदी कैदल ख़ाइनीन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इन वाक़े जी तहक़ीक़ छो कराई आहे जीअं त बादशाह ॼाणे वठे त मूं उन जी गैर मौजूदगी में उन जी घर जी इज़त ते अख न विधी आहे हथ न विधो आहे छो जो अल्लाह रब्बुल आलमीन जेके अहिड़ा कम कनि था जेके इस्लाम जा दुश्मन थियनि था जेके इज़त वारनि जा दुश्मन थियनि था जेके नेक सालेबाननि जा दुश्मन थियनि था अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि माण्हुनि खे हिदायत न ॾींदो आहे अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि ज़ालिमनि जा अल्लाह मामलात दुरुस्त न कंदो आहे मामलो हिते हली वियो हलियो हाणे ॻाल्हि वाज़े थी वई हली
अल्लाह से कुरान में फरमायो हाणे ज़ुलेखा चवण लगी आ वमा उबर्रिउ नफ्सी इन्नन नफ्स लअम्मारतुम बिस्सू इल्ला मा रहिम रब्बी इन्न रब्बी गफूरुर रहीम। रब्बुल आलमीन फरमाए तो हाणे ज़ुलेखा भटारी चवण लगी आ छा चवण लगी आ त आऊं पंहिंजी जान खे बरी नथी करे सघां ओ मुंहिंजे वजूद नफ्स जे अंदर जेको नफ्स अम्मारा पियल आहे उहो गुनाह ॾांहुं माइल कंदो आहे उहो गुनाह ॾांहुं आमादा कंदो आहे। इन जे करे मूंखां या ख़ता थी वई हली आहे जो मूं यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे वरगलायो हुयो यूसुफ अलैहिस्सलाम जिन जे बारे में मूं बदनीयती रखी हुई पर आऊं सम्झां थी त मुंहिंजो रब गफूरुर रहीम आहे। आऊं इज़हार कयां थी आऊं तौबा कयां थी अल्लाह मूंखे माफ़ कंदो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अव्हां खे क़ुरान हदीस पढ़ण सम्झण ऐं पंहिंजी इस्लाह करण ऐं बेहयाई वारे कमनि खां बचण नेक साले अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।